अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक आया संझा सैयद हल्ला से हेडलाइन करो। भारतीय फौज पारा लाइन ऑफ कंट्रोल ते एक भेरो बीहर फायरबंदी की धनकड़ी फायरिंग सबब पाक फौज जा ब जवान शहीद। ISPR मूजिब भारतीय फोर्सेस खोईरटा सेक्टर ते गरन हथियारन से फायरिंग कई। पाक फौज मुंह तोड़ जवाब ईंदे दुश्मनी चेक पोस्टन के निशानो बढ़ायो। भारतीय फायरिंग में पाक फौज जो लांस नाइक तारिक ऐं सिपाही ज़रूर शहीद थी विया। मुल्क में कोरोना वायरस सबब 56 मरीज फौत। फौतन जो अंग 8603 थी वियो। NCOC मूजिब मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा 3138 नवां केस ज़ाहिर। 2575 मरीजन की हालत गणती चोगी। कोरोना वायरस सबब मुतासरन जो अंग 4,29,280 थी वियो। मुखालिफ जो हुकूमत के आईनी तरीके से घर मोकलना चाहे थी तो बेतमादी वारी रिथ पेश करे। वजीर आज़म इमरान खान जो अपोजिशन के चैलेंज। सियालकोट में साफ़न से ॻाल्हाईंदे वजीर आज़म इमरान खान चयो है तो अपोजिशन इस्तीफ़ा दे तो हुकूमत नंढी चूल कराए वधीक मज़बूत थी वेंदी। अपोजिशन से हर इशू ते ॻाल्हाइण लाइ तैयार आहियूं पर NRO ऐं करप्शन केसिस ते ॻाल्हियूं नथा करे सघूं। असां नेशनल डायलॉग तां कॾहिं पोइ ते न हटिया आहियूं। सियासी डायलॉग की बेहतरीन जगह पार्लियामेंट है। PDM हुकूमत खिलाफ जनवरी में लॉन्ग मार्च करण जो ऐलान कर छॾियो। PDM की स्टीयरिंग कमेटी के इजलास में लॉन्ग मार्च के कामयाब बनाइण लाइ डॉक्टरन वकीलन वापारिन ऐं हारिन सां राब्तन जो फैसलो। PDM तर्जमान मियां इफ्तिखार चवण है तो लाहौर वारे जलसे के रोकण लाइ हुकूमत गिरफ्तारियों शुरू करे छॾियूं आहिनि। असां गिरफ्तारियुनि लाइ तैयार आहियूं, डिॼण वारा न आहियूं। DJ भट्ट के गिरफ्तार कयो वियो आहे। हुक्मराननि जी किरियल हरबनि जो मुक़ाबिलो कंदासीं। असांजो शेड्यूल तय थी चुको आहे। हाणे 13 दिसंबर ते जलसो ज़रूर थींदो। थ्रेट अलर्ट आहिनि त हिफ़ाज़त करण हुकूमत की जिम्मेवारी आहे। हुकूमत ॻाल्हियुनि लाइ राब्ता करे रही आहे। जाम शोरो भरसां ॻोठ फ़कीरदास खोसो में इमाम अली खोसो कारे इल्ज़ाम हेठि 25 वरियनि की ज़ाल ज़ुलेखा खोसो के गोली हणी क़त्ल करे फ़रार थी वियो। पुलिस लाश के पोस्टमार्टम बाद वारसन हवाले करे छॾियो। काज़ी अहमद वेझो ॻोठ डेरा भरसा ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर। एक फौत थी वियो ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। हादसे में 55 साल जो मीर कलोड़ो फौत। सॼण जतोई ज़ख़्मी थी पियो। कराची के कयूमाबाद वारे इलाइक़े में नारी मुबैना तौर अगवा। वारसन पारां डिफेंस थाने ते केस दाख़िल। नीगरी के वालिद भगवान दास वारसन के मीडिया के ॿुधायो है तो कदीर तनोली नाले शख्स असांजी न्याणी के अगवा करे वियो आहे। कराची चैम्बर ऑफ कॉमर्स के अॻूणे सदर सिराज कासिम तेली जो मुड़ कराची पहुचायो वियो। तदफीन अॼु कई वेंदी। लाड़काने में गुज़िरियल ॾींहुं 2 शागिर्दनि के अगवा करण खां पोइ इज्तमाही जिनसी ॾाढाई वारे वाक़े में मुलविस जवाबदारनि खिलाफ़ बरवक़्त कार्रवाई में कोताही करण ते DIG नासिर आफ्ताब पठान नोटिस वठी छॾियो। ड्यूटी में ग़फ़लत करण ते SHO रहमतपुर इमदाद शहर मुअत्तल।